बंदा वो लग गया कि यार शम्स साहब के लिए हम क्या बोलें क्या करें। तो रिजवी साहब सामने बैठे थे, तो मैंने रिजवी साहब से कहा कि सर मैं कुछ शेर पढ़ना चाहता हूँ शम्स साहब के लिए। तो बोला शेर नहीं भाई, नज़म पढ़ो, कोई बनाओ अपनी नज़म। तो फिर हम उस जुस्तजू में लग गए कि भाई शम्स साहब के लिए कौन सी नज़म ऐसी जो फिट हो शम्स पे। तो अवैस महर ने हमें एक नज़म ढूंढ के दी। ही दुनिया हलचल जी बस्ती, ही दुनिया हलचल जी बस्ती, हित माण्हू ईंदा वींदा आहिनि, चार घणियूं महिमान रही क़ौम सुधारे वींदा आहिनि। अक्सर माण्हू बाद वञण जे यादि न कंहिंखे ईंदा आहिनि, अक्सर माण्हू बाद वञण जे यादि न कंहिंखे ईंदा आहिनि। के माण्हू तारीख़ुनि में नक्श उभारे वींदा आहिनि, के माण्हू तारीख़ुनि में नक्श उभारे वींदा आहिनि। अक्सर माण्हू मौत जे डप खां, अक्सर माण्हू मौत जे डप खां हर हर मरंदा जीअंदा आहिनि, अक्सर माण्हू मौत जे डप खां हर हर जीअंदा मरंदा आहिनि। के माण्हू जीअंदे जीअंदे मौत खे मारे वींदा आहिनि, के माण्हू जीअंदे जीअंदे मौत खे मारे वींदा आहिनि। अक्सर माण्हू पाण जीअण लाइ क़ौम खे मारे वींदा आहिनि, अक्सर माण्हू पाण जीअण लाइ क़ौम खे मारे वींदा आहिनि। के माण्हू वींदे वींदे क़ौम जियारे वींदा आहिनि, के माण्हू वींदे वींदे क़ौम जियारे वींदा आहिनि। अक्सर माण्हू मस्ताननि ते कूड़ी फ़तवा ॾींदा आहिनि, अक्सर माण्हू मस्ताननि ते कूड़ी फ़तवा ॾींदा आहिनि। के माण्हू अनल हक़ जी तंद तंवारे वींदा आहिनि, के माण्हू अनल हक़ जी तंद तंवारे वींदा आहिनि। अक्सर माण्हू मत जा मूड़ा, अक्सर माण्हू मत जा मूड़ा पाण न पंहिंजा थींदा आहिनि। के माण्हू नस्लुनि जी तक़दीर संवारे वींदा आहिनि, के माण्हू नस्लुनि जी तक़दीर संवारे वींदा आहिनि। महिरबानी।